दोस्तों साईं दुनिया पानी ॾींदी आहे कणकनि खे। असां अमेरिका रा बर्फ़ ॾींदा आहियूं कणकनि खे, उन्हनि खे सरियाब करण जे लाइ असां बर्फ़ ॾींदो। असां वटि के बीका के ट्यूबवेला के वाह कसियूं कान्हनि, असां वटि बर्फ़ आहे, छड़ी बर्फ़ आहे। कणक जो फसल हे बर्फ़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदो। अदा जीअं तव्हांखे ख़बर आहे 2-3 ॾींहंनि खां बर्फ़बारी छिती लॻी पई आहे। माना उहो पहिरें ॾींहुं बर्फ़बारी थी, उन खां पोइ 2-3 ॾींहं मौसम यानी सर्द बर्फ़ हुई। बर्फ़ हे ॾिसो था पोइ छतनि में बर्फ़, पर हाणे मौसम बर्फ़ पिघलणु शुरू थी वई आहे। हे ॾिसो हेॾो त क्लियर थी वई आहे, जाॾो उस आहे पर जाॾो न आहे त होॾे अञा बर्फ़ जा ढेर लॻा पिया आहिनि। ॿुधो आहे, हे ॾिसो अदा बर्फ़ ई बर्फ़ यख। मां अॼु तव्हांखे साईं अपडेट ॾींदासीं कणक जी तव्हांखे फुल अपडेट ॾींदासीं त कणक किथे पहुती। अहिड़ी बर्फ़ में साईं सफ़ा धन जी वई। ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधाइनि साईं हिन वक़्तु डेलस टेक्सास अमेरिका मां लाइव आहियूं ऐं जाॾे काॾे मुल्क अछो खीर लॻो पियो आहे बर्फ़ जे करे। हे ॾिसो था पूरो ॿई पासा वण हे ॾिसो साईं मंठार थी विया आहिनि, क्रिस्टल क्लियर थी विया आहिनि भाउ मुंहिंजा वण। ॾिसो था शीशे जा वण हूंदा न बर्फ़ानी, उहे पूरो साईं सोसाइटी। हाणे साईं वञो था पिया कणक ॾे फसल ज़मीन ते। सोचो तव्हांखे कणक जी अपडेट ॾेखारियां। पोएं साल जीअं हुयो त सॼो बर्फ़ में कणक हिते आहे न कणक हिकिड़ी, त हे ॾिसो साईं बर्फ़ जा ढेर लहिजी विया आहिनि। पर सिज बाबा चए थो साड़े तबाह कंदुमि बर्फ़ खे पिघारे। हे जेके ढेर धन लॻा पिया आहिनि, वण ई ॾिसो चिलकिल था पिया। इहे सॼो पाणी जल थल पाणी कंदासीं त साईं वाह तारनि जे नोड़नि खंभनि तां बि टिमे थी पई साईं बर्फ़। हलंदे हलंदे साईं ख़ैर सां ज़मीन तव्हांखे हिकिड़ी त प्लाट ते मुंहिंजे घर जे वेझो आहे, गाॾी खे हीटर हले पियो हेठि, छो त जल थल कमु थी वियो आहे। दोस्तो भाइरो हे ज़मीन जी हिन वक़्तु हालत आहे, यख हवा हले थी पई। कणक साईं कणक थोरी थकी अॻे रह सीअ धम ॾिनी आहे, हाणे त बर्फ़ में पूरजी वई आहे। बर्फ़ में पूरियल कणक साईं तव्हांखे घुमायूं ॾेखारियूं हेॾो अची ख़्याल सां। वाह कीअं साईं पारो, हे कीअं लॻो पारो साईं बर्फ़ जो। हिन खे चइबो आहे सीओ यख, हिन खे चइबो आहे पारो ॼमी वियो आहे। बाक़ी तव्हां वटि पारा जेके ॼमनि था उहे कूड़ा अथव, असली हे अथव। हे ॾिसो डिड डिड डिड। वाह वाह वाह, खाइण जो पंहिंजो मज़ो आहे इन बर्फ़ जो साईं, फिल्टर थियल। हे ज़मीन साईं असांजी हालत छा थी वई आहे बर्फ़। ओला कणक बर्फ़ानी कणक साईं अन्न बर्फ़ ते जेको थियल हुजे कणक। तव्हां पाणी ॾींदा आहियो न, असां साईं पाणी जी जाइ ते बर्फ़ ॾींदा आहियूं। त साईं हे पूरी बर्फ़ ई बर्फ़। हे ॾिसो साईं कणक असांजी पूरजी वई आहे, पर मां तव्हांखे ॾेखारियां थोरो अॻिते हली जिते थोरी वॾड़ी आहे। वाह बर्फ़ ते इहो फ़ाइदो आहे त गप बूट खे नथी लॻे, पर कणक साईं असांजी इहा पूरजी वई अथव। पोएं दफ़े कारी हुई सीअ जे करे, हाणे त सफ़ा दमजी वई आहे। हाणे ॿुधायो छा था चओ, फुटंदो की न फुटंदो? हे साईं कणका 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 असांजूं साईं
सीअ में सड़ी वियूं ककड़ियूं थी वियूं। अल्लाह अकबर। पर इंशाअल्लाह तव्हां सबुरु कयो। हे साईं यूरिया मिली वियो सम्झो असांजी कणक खे। जीअं चयोमांव दुनिया पाणी ॾींदी आहे, असां साईं बर्फ़ ॾींदा आहियूं कणकनि खे। वाह, हे ॾिसो अदा इंशाअल्लाह जल्द अलाह जे हुकुम सां हिन सिज जे तपिश ते हे सम्झो बर्फ़ खे यूरिया हुनखे कणक खे यूरिया ऐं पाणी मिक्स अची वियो। इंशाअल्लाह जल्द हीअ बर्फ़ खजी हलंदी, तव्हांखे ॾेखारींदासीं पूरो। ऐं नाड़ी ते साईं मशीनरी मैकेनिकल हिते सॼी थींदी आहे, मशीननि ते लाटा ॾिसो था कणकनि जूं। बाक़ी वाह मालिक मुंहिंजा रंग, हे साईं कणका सड़ी वियूं आहिनि। इंशाअल्लाह इंशाअल्लाह अलाह जे हुकुम सां अहिड़ो हे साओ हीअं तुत ॼाण थींदो तव्हांखे। छो त हाणे बर्फ़ वई हली, सियारो वियो हलियो, हाणे ॼाण शुरू थींदो ऊन्हारो ऐं हिन ते उस ते माल चढ़ी हलंदो। मथे बर्फ़ अची वई, यूरिया अची वई, पाणी अची वियो, ज़मीन तर थी वई। ॾिसो था कणकनि जा बूटा हाणे उथणु शुरू थिया आहिनि, पर यख हिते त पूरी पई आहे साईं, सॼी पूरी पई अथव। अल्लाह मालिक जा रंग आहिनि साईं, परवरदिगार जा रंग आहिनि, जंहिंखे तारे जंहिंखे ॿोड़े। हे ॾिसो हिते वरी हे साओ साईं लॻो पियो आहे, बहितरीन। दोस्तो शेयर कंदा हलो। अमेरिका जी कणक साईं बर्फ़ में ॿुॾी वई, पर हिन मां ई रब पाक ॾिजो कीअं हिन जा दाणा थो कढे पूरो साईं हेॾो। छो त हे सिज जी तपिश आहे न, हिन जे करे तव्हांखे लॻंदो बर्फ़ न आहे, पिघरी वई आहे, पर हिन पासे ॾांहुं पूरो साईं कणक असांजी फसल कणक जो अपडेट, वीकली अपडेट साईं। माज़रत 2 हफ़्तनि खां पोइ थो ॼाण, दोस्त काफ़ी इंतज़ारु कंदा आहिनि। पर ॾिसो हवा ते साईं बर्फ़, शीशो क्रिस्टल। ऐं वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा रंग पूरो साईं। हिते ई दोस्तनि खे मां साईं थोरो ॿियो बि नज़ारो करायां। दोस्तो जेसिताईं शेयर थींदो हले, हे थी वियो पूरो कणकनि जो न, हे पूरो कणक। छा था चओ दोस्तो, हीअ कणक उथंदी की न? पोइ दफ़े त कारी हुई, हाणे वरी बि साई थी, वरी 3 ॾींहं अची वियो तूफ़ान, बर्फ़ शीख कमु करे छॾियईं। हाणे ॿुधायो भला ईंदो की न ईंदो? कणक उथंदी की न उथंदी? दा सॼी पूरी पई आहे, हा सॼो कमु। हा साईं सीउ ॾाढो अथव, हे मुंहिंजी बर्दाश्त आहे, जो तव्हांजी मोहबत में असां हिन सीउ पारे में बि मज़ो ईंदो आहे न। हीअं थधी आवाज़ जंहिं महिल लॻंदी आहे न, फील ईंदी आहे, माण्हू खे जीअरो रखंदी आहे। बाहि में त साईं टकंदा हुयूं पिया, बर्फ़ में न शीख कमु थी वेंदो आहे, चवंदा न सख़्ती ईंदी आहे साईं। हाणे अचो त तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ख़ूबसूरत नज़ारो मुंहिंजे मालिक जा रंग ॾेखारियांव त रब्बुल आलमीन जी हीअ दुनिया केॾी ख़ूबसूरत आहे। हे ॾिसो, तव्हां चवंदा न ब्लैक आइस छा हूंदी आहे, कहिड़ी बर्फ़ थो चए पियो, उहो हीअ थो चवांव। ॾिसो था इहा, हे पारो हीअं ॼमंदो अथव। जंहिंखे ॾेखारिणो हुजेव न पारो कीअं, ज़फ़र बुढो जी वीडियो ॾेखारियो हुनखे। हल त सही, हे ॾिसो वाह ॼमंदो आहे। अल्लाह साईं, हे तार नोड़ ते बि अथव, मथां करंदा ईअं। हे ॾिसो था पारा तारनि ते बि ॼमिया पिया अथव। हे ॾिसो था, उहो पारो ॼमियो पियो त हाणे किरियव उहो चका। ईअं न त असांजी टिंड ते किरे ऐं टिंड असांजी पंचर थी वञे। अचो त साईं हाणे हिकिड़ी ॿी शइ ॾेखारियां। कणक त थी वई, हाणे नओं फेस ठहे थो पियो। बर्फ़ आहे त न, त बूट गप में नथो वञे। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा रंग सुभान अल्लाह।
रब साईं असांजा ॾिसो क्रिस्टल हेॾे घर सोसाइटियूं अची वियूं आहिनि हे क्रिस्टल साईं हे ॾिसो पारो हीअं ॼमंदो वॾा पारो हे ॾिसो कीअं ॼमियो पियो आहे शीख कमु आहे पूरो कंडियूं बंडियूं असां वटि सियारे में जाईंदियूं आहिनि न हे साईं उहो कंडे नारो पर पारे में शीख कमु आहे असां बि साईं नंढड़ा हूंदा हुआसीं कंहिं वक़्त में पोइ छा असांखे न दिलि ठाहिणी हूंदी पोइ हुन में तीर विझणो हूंदो अलाए छो हरू भरू बि न माना प्यार मोहबत कॾहिं कंहिं सेखारी न हमेशह दिलि जे लाइ ॿुधायूं या साईं ॾिसो बसि हीअ पंहिंजे पाण सां प्यारु कयोसीं न पोइ हाणे चढ़ो हीअं कटाईंदा आहियूं लव यू ऑल सॼनि जे लाइ प्यार आहे साईं इंसान जे लाइ रब जी मखलूक जे लाइ बर्फ़ आहे साईं ॾिसो कीअं शीशो मुंहिंजा मालिक वाह हिन में साईं छा जामे श्री विझूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे माज़रत सां साईं मां हीअ ज़िंदगी रब जी साईं रब जा अहसान आहिनि रब मूंखे हिकु ई ज़िंदगी ॾिनी आहे हिन खे न मां ख़ुशी सां जीअण आयो आहियां न पल पल महसूसु करणु आयो आहियां ऐं ॾिसो न सलवार कमीज़ में आम जैकेट वैकेट न पाए आयो आहियां मथो बि ढके न आयो आहियां पर हेड बर्फ़ थी वई आहे शीख उन में हिन हे ॾिसो हे बर्फ़ चौधारी बर्फ़ में वेही बर्फ़ में साह खणी बर्फ़ खाई रहियो आहे और इन जे करे मज़ो थो अचे ज़िंदगी खे ख़ुशी सां जीअं था मुंहिंजे मालिक जे हे ॾिसो बाबा हे ॾिसो हे बर्फ़ हे परियों बि कणिक ओ या ज़मीन पंहिंजी हे हिते साईं ड्रबनि खे ईअं अलाह साईं ठीकु आहे सिंध वारा त मां पाण सिंध जो आहियां पाकिस्तान में नॉर्दर्न एरियाज़ में त इहे मज़ा आहिनि असांजी सिंध में मज़ा न आहिनि बाबा असांजी सिंध में अहिड़ा पारा ॿुधा आहिनि पर मां ॾिठा कॾहिं न हुया भाउ अहिड़ा सिंध में पारा ॿुधा आहिनि ॾिठा कॾहिं न हुया अहिड़ा हे जेके ड्रब ॾिसो था न मुंहिंजे मालिक जा नज़ारा मां तव्हांखे अॼु उते ई वेठे वेठे शीख करे छॾींदुमि हे ॾेखारे हे ॾिसो साईं दोस्तो शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे शेयर थींदो हलंदो त असांखे मज़ो ईंदो न भाउ हे पारो ॾिसो साईं कीअं ॼमियो आहे हे बर्फ़ानी साईं हे हाणे हिते प्लाटिंग हे किरेना पुॼी विया आहिनि न प्लाटिंग थिए थी ज़मीन पोख पला में अड़ी फुटी साईं फुटी जो त ढेर हुए ॾिसो फुटी जो ढेर उते ई पियो अथव कंहिं बि दोस्त खे खपे त हाज़ुर साईं बाक़ी बर्फ़ जाम आहे क्रिस्टल सतरंगी बर्फ़ पूरी बर्फ़ साईं बर्फ़ ई बर्फ़ शीख कमु आहे दोस्तो असांजी गाॾी राणी बि बीठी आहे कणिका बि जे चयो आहे तव्हां ॾींदा आहियो पाणी ऐं यूरिया असां ॾींदा आहियूं बर्फ़ अमेरिका जी छा ॻाल्हि कजे था अमेरिका जी तरीक़ा ई अलॻि आहिनि अलहमदुल्ला साईं पंहिंजूं कणिका आयासीं सोचूं तव्हांखे वीकली 15 ॾींहं थी अपडेट न ॾींदीसीं दोस्त चवनि पिया साईं कणिक बर्फ़ में कणिक बची की न बची बची बाबा बची हिन वक़्तु माहौल टाइट आहे साईं ॾिसो बची बाबा बची
ये कणक बची साईं, बची। बाक़ी साईं हे तारनि ते बि ॾिसो पारा ॼमी विया अथव। ठीक कमु आहे सचो साईं, सुभान अल्लाह। रब जो नज़ारा आहिनि साईं, रब जी जंहिंमें हे सॼो वार हले पियो, बर्फ़ ई बर्फ़। हे ॾिसो ज़मीननि ते बना हिते तपेदार साईं। हे तपेदार असांखे ॾींदो अथव हितां जो। ज़मीन जो बनो कढाइणो हुजे न, माप कराइणी हुजे, पोइ साईं हे ॾिसो शीख जो हे सरियो बि हणी वेंदा आहिनि, खारदार तार बि ऐं हीअ शीट बि। हे ॾिसो हे ज़मीन जो पूरो बनो अॻियां पोयां ॿिन्ही पासनि ॾो। हे सरकारी माप थियल अथव तपेदार जी। हे सरिया बि उहो खणी ईंदो आहे, हे टेपियूं हर शइ उहो खणी ईंदो आहे तपेदार हितां जो न। लैंड सर्वेयर काउंटी ऑफिस खां ईंदो आहे साईं, उहो असांखे इहा निशानाणी ॾेई वेंदो अथव। अञा ॿुधायो हुकुम कयो छा छा ॾेखारियांव। कमु शीख थी वियो आहे पर दिलि ॿधियूं बीठो आहे, वरी बि सख़्ती कयूं वेठो आहे। कणक जी तकड़ी जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायां, बर्फ़ में ॿुॾी वई आहे, पर ऊन्हारे हाणे मुंहिंजे मालिक हीअं शीख हे ॾिसो था कीअं पिघारींदो थो वञे, ईअं हे बि पिघरी वियो आहे। ऐं कणक उथणु शुरू थी वई आहे, सड़ी वई, सफ़ा सड़ी वियल आहे, अधु त बर्फ़ में पूरियल आहे। ऐं तो अची वियो आहे गाॾी में वेहण जो, न त असां बि हिन पारे वांगुरु शीख में थी वेंदासीं। इन जे करे गाॾी में हली थोरो हीटर वीटर खाऊं, ज़िंदगी सुकून में अचे। अचो साईं थोरो नज़ारो ज़मीन जो करायांव तव्हांखे त मज़ो अचे। मूंखे लॻे थो साईं पंहिंजी हेड के बचायूं, माना हिते मोबाइल रखूं, किथे रखूं, हिते रखूं। वाह साईं वाह, पंहिंजी हेड खे गरमाइश अचे था। अचो अचो तव्हां थोरो दर्शन पाणी थी वञे। जेसि ताईं दोस्तो शेयर अबा शेयर हिकिड़ो शेयर थींदो हले। कुल्फी कमु आहे साईं। अचो साईं तव्हांखे थोरा हाणे ॿनी ॿारहं घुमायो। हे जगह क्रेन ब्रेन ॾेखारीमांव, हे फेज़ 2 शुरू थी वियो आहे बर्फ़ानी में, बर्फ़ छड़ी बर्फ़। तव्हां बि दोस्त चवंदा हूंदा साईं 3 ॾींहंनि खां असांखे बर्फ़ ॾेखारे असांखे शीख करे छॾियो थी न। सवड़नि में जेके दोस्त वेठा हूंदा उहे ई साईं बर्फ़ में कंदा हूंदा, सीअ में ईअं कंदा न, सी थो थिए। दोस्तो तव्हां बि चवंदा हूंदो त हे कहिड़ो माण्हू वञी अमेरिका पहुतो आहे न, पर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हांखे अमेरिका में कंहिं बि टेलीकॉम इंजीनियर खां पुछो न, RF इंजीनियर खां ख़ासि करे, त ज़फ़र भुट्टो खे सुञाणींदो आहे जेको डैस में कमु कंदो आहे। तव्हांखे ओके जी रिपोर्ट मिलंदी, जेंगो। त न यार मिलियो न आयांसि, पर ॿुधो आहे इन जो, मुंहिंजे मालिक जा करम आहिनि। महिनत सां नालो ठाहियो आहे साईं मुंहिंजो। हिते डैडी को मिनिस्टर न आहे, महिनत सां हिते महिनत कर, नालो रब पाक कंदो तुंहिंजो। ॾिसो साईं बर्फ़नि ते ट्रिमें थी, सामान ईअं पियो आहे ठेकेदारनि जो, कोई खणी वञे त पोइ हाणे माज़रत आहे साईं, मुंहिंजो अगेरा सामान चोरी खणी आहे छोरा, बेहयान छोरा, अलाह हिदायत ॾींदो साईं। अची वियासीं ज़मीन हाट, कणका असांजो वयूं पूरजी, सफ़ा कमु थी वियो धनाधन धन पूरो
पूरो साईं पूरो कमु पूरो थी वियो कणिक जो। वाह हीअ त नज़र ई न थी, हीअ पिछाटी आहे नज़र ई नथी, उथी न साईं, बसि ख़तमु। अल्लाह अकबर। बसि हीअ त थी न। हिते फुटी जा ढेर अलॻि पिया अथव। ॾिसो ॾिसो साईं, कंहिं दोस्त खे खपे त हाज़ुर मुफ़्त में वठाए ॾींदोमांइ त खणी तोखे पाण। इहा हालत लॻी पई आहे दोस्तो। शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा, शेयर कमेंट लाइक। हलो ॿुधायो ॿियो अञा छा ॾिसंदव तव्हां, ॿुधायो कमेंट करे ॿुधायो। अरे वाह बर्फ़ में माल साईं, वाह। हे ॾिसो अदा, तव्हां पोइ वरी चवंदा आहियो न घुमाईंदो। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि वेट कयो पिया साईं। सुभान अल्लाह। हे साईं माल तव्हांजे साम्हूं। हे ॻोठाणनि जा ट्रक, अखरोटनि जा वण, 5 एकड़ लाट साईं फॉर सेल आहे। इन नंबर ते हिन माई सां राब्तो कयो। बाक़ी अखरोटनि जा वण, बर्फ़ ई बर्फ़ था, बर्फ़ ई बर्फ़। हे पिघरी वई आहे जंगल में मंगल ॿेलो। बर्फ़ साईं बर्फ़। बर्फ़ ते बि गाॾी हलाइण जो पंहिंजो मज़ो अथव। जंहिं महिल तिरकंदी आहे न, स्लिप थींदी आहे। हे जो वण साईं वधंदो, जंहिं महिल तिरकंदी आहे न, ईअं थींदो आहे त ॿेड़ी हाणे साईं पाणी में माना ब्रेक थी हाणे भई। नेसारा बेसारा बर्फ़, हे फ्रोज़न कमु। हाय हाय हेॾे पिघरी वई आहे पूरो साईं बर्फ़ान में। जाबलू इलाइक़नि में थींदी आहे, पर मां वटि मैदानी इलाइक़नि में बि बर्फ़ अथव। अखरोट अखरोट ॾिसो, अखरोट बाबा। हितां जा अखरोट साईं वाह। डलियूं बीठियूं अथव यार। ओ इहे करियल बि अथव। पिघरे बि अथी साईं। बर्फ़ पिघरे बि अथी बाबा। ओड़ी सोटियूं बि पयूं अथव साईं। इहे ख़तरनाक अथव दा। हे जेके आहिनि न, हे जेके किरियो आहे सरिया, इहे ख़तरनाक आहिनि। इहे टिंड ते करे न टड़ कमु पूरो भाउ। तकड़ में मिली वञे को चङो अखरोटड़ो। बर्फ़ किरे थी बाबा बर्फ़। वाह बसि साईं। हिन अखरोट खे टेस्ट कयूं, निकिरण जी कयूं। अरे वाह पखीअड़ा साईं। अॼु पंहिंजा कबूतरनि खे बि कढूं ॿाहिरि, थोरो हवा ॾियूं। बाक़ी अखरोट वण फुल धनियो पियो आहे साईं। हे डेड़ा डेड़ा असां वटि ॿेर हूंदा न, हिते मां वटि अमेरिका में अखरोट आहिनि। अखरोट अखरोट बाबा, पिस्ता बादाम अखरोट। हे साईं अखरोट वण, हे अखरोट। वाह अमेरिका में रही रही था अखरोट खे कीअं भंहिंजे, कीअं गोरो कढिजे सॼो सिखी आऊं। अल्लाह हुया ॾिठो बर्फ़। हे साईं मगज़ ॾिठो कीअं गोरो अखरोट। जे मां न सॼो गोरो कढणु सिखी आहियां। हे ॾिसो पूरो मेजाले वांगुरु हूंदो आहे, दिमाग़ खे ताक़त ॾींदो अथव, छो त हिन जी शिकिल ई दिमाग़ी आहे। वाह हिन बर्फ़ानी माहौल में अहिड़े मावे खावण जो पंहिंजो ई मज़ो अथव। हुयो पर चए थो गाॾी त चोरी थी, बेल्ट न वेंदी बेटा। वाह
हिकिड़ो मिंट दा पूरो साईं नज़ारो वाह बर्फ़ साईं हे पानी जा तालाब भी भरजी विया आहिनि बर्फ़ पिघरी वई आहे जिते छांव उते आहे अल्लाह 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 बच बच बाबा बच तिरक जाए न बस ॿियो सभु ख़ैर आहे हे साईं असांजो कचो तव्हां पंहिंजो कचो ॾिठो आहे पंहिंजो सिंध में कचो हे अमेरिका जो कचो साईं जिते बर्फ़ ई बर्फ़ आहे बर्फ़ ही बर्फ़ बाबा बर्फ़ ही बर्फ़ कूनर बर्फ़ जा साईं खयूं वञो ढेर बसि हड़ ॿधो गॾा गाॾा भराए वञ साईं ढोराए अंदरि विझाए मिटी भरा कराए एॾी बर्फ़ बच्चा बाबा बच्चा बच्चा पूरो साईं बर्फानी बर्फानी आए हाय साईं अॻे हूंदा सैलाब हूंदो आहे बोड जो हिते निशान बि लॻल अथव फ्लडिंग अलाह बचजाए मुंहिंजा मालिक गाॾी न बस स्लिप थिए बाक़ी त सभु ख़ैर आहे लाही बि आहे अल्लाह ख़ैर कञा मुंहिंजा मालिक त सही बाबा पारो साईं 5 फुट पानी अल्लाह ख़ैर मुंहिंजा मालिक वाह कंगो साईं वाह बेचारो मच्छी पकड़े पियो अलाए छा अड़े रस्तो त बंदि आहे साईं वर्क हेड अॻे कमु थो हले पियो साईं हे त हाणे रस्तो हलो पासे मां ॾिसूं था निकिरूं था दोस्तो शेयर थींदो हले भाउ मुंहिंजा बसि प्यार जो सौदो आहे असां वटि बेला हाणे शुरू थी आहे अचो त साईं हाणे तव्हांखे ॿी ज़मीन ॾेखारियां न बर्फ़ानी बर्फ़ में असांजी ज़मीननि जी छा हालत आहे बनी बारे में छा फ़सुलु किथे पहुतो आहे कणिका जेके बर्फ़ में साईं ॾिसो बेला कणिका साईं जेके असांजूं बचियूं आहिनि की न बचियूं आहिनि हिन तव्हां चवंदा एक्सट्रीम वेदर थी वियो आहे सफ़ा केतिरियूं बचियूं आहिनि मां तव्हांखे उहो ॾेखारियां पर हाणे उस ॾिसी छिती निकिती आहे साईं हीटर कुदरती हीटर शुरू थी वियो आहे कुदरती हीटर बसि साईं हलंदे हलंदे हे वरी हाणे वाह बर्फ़ साईं बर्फ़ छण बर्फ़ आहे साईं पाणी बर्फ़ पारा ॼमिया पिया आहिनि चोटनि ते मुंहिंजा मालिक रहम कञा परवरदिगार रहम वाह गाॾी ददके में आहे साईं गाॾी जो अल्लाह सुभान अल्लाह साईं मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग गाॾी जो ख़ैर आहे साईं गाॾी धुआए वठंदुमि पर अहिड़ा नज़ारा वरी नसीब न ईंदा हे ॾिसो अहिड़ा नज़ारा वरी मूंखे नसीब न थींदा दोस्तो तव्हां ॿुधायो भला अहिड़ा नज़ारा असांखे नसीब थींदा हे मुंहिंजे मालिक जी महिरबानी आहे ॾिसो कीअं चिमकंदा वण हमसा हो तो सामने आहे कोई साईं हिन जो मुंहिंजे मालिक जे रंगनि जो ॾिसो रब आहे साईं रब आहे अल्लाह जी कुदरत ॾिसो सुभान अल्लाह साईं कीअं चमके थी पई कीअं ॿरे थी पई साईं रब क्रिस्टल क्लियर शीशो बाबा शीशो हाणे अचो त तव्हांखे कणिक जो असली एकड़ ॾेखारियां एकड़ न हेक्टर अल्लाह अल्लाह बर्फ़ साईं तव्हांखे थोरो गाॾी जो बि सुभान अल्लाह अहिड़ा नज़ारा बि ॾेखारींदो अलाह न वाह कणिक जो साईं जेको आहे हरियाली ताज़ो यूरिया भाण
ये बर्फ़ में मिक्स थी रब ॾेई छॾिया आहिनि हिनखे। वाह वाह मुंहिंजा मालिक वाह। कणकनि में साईं असां बर्फ़ ॾींदा आहियूं, तव्हां पाणी ॾींदा आहियो, असां बर्फ़ ॾींदा आहियूं। वाह साईं वाह। हे साईं हेक्टर असांजा शुरू थी विया। हे असांजूं साईं वणनि में बर्फ़ां शुरू थी वियूं। हे कणकां शुरू थी वियूं साईं, कणकां कणकां कणकां। हेॾे तक कणक, हेॾे तक कणक, हेठि गाॾी में ॾिस कणक, रस्तो बर्फ़ानी, गर 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 गर। ॾिसो न हाणे कणक न खुटंदी, अलाह जे हुकुम सां कणक न खुटंदी, बर्फ़ में पूरियल कणक साईं। ऐं गाॾी बर्फ़ में चीथड़ा उॾरी आहे साईं, गाॾी बर्फ़ में, बस अलाह ख़ैरु करे, मां गाॾी जा चिथड़ा कढांसि थो। अलाह ख़ैरु कंदो साईं, अलाह ख़ैरु कंदो। बजरी आहे प्यारा, बजरी। हिते हिते ट्रन में स्लो, इहो उसूल अथव ड्राइविंग जो, ट्रन में हमेशह स्लो, न त तव्हांजी गाॾी ईअं फुर थी करे होॾे खण पंहिंजे भाउ वारो कमु हूंदव। सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा मालिक, सुभान अल्लाह साईं। ॾिसो वण साईं, सुभान अल्लाह। वाओ बेलो, अमेरिकन बेलो साईं, बेले में ओ सीओ हवा इन मां क्रॉस थिए, एसी बि न पुॼे साईं। पर जॾहिं अहिड़ी बाहि वरी किरे साम्हूं सिजो, हिनखे पाणी करे छॾे। वाह मुंहिंजा मालिक, सुभान अल्लाह। हे साईं असांजूं ज़मीन, छा त नज़ारो, सुभान अल्लाह। हे ॾिसो अदा, हाणे अची वियासीं लाट ते। वाह हूअं धस हूंदी आहे, अॼु बर्फ़ आहे साईं, सुभान अल्लाह। हे अची वई कणक साईं, पोइ दफ़े कारी हुई, हाणे शीशो थी वई आहे कमु। हे ॾिसो साईं, हे ॾिसो अदा, मता न मञो, हे ॾिसो कणकां असांजूं, हे कणकां साईं फुल। बस उन चौक ते वञी करे तव्हांखे अपडेट ॾींदासीं। उहे हिन चौक ते बीहाए करे हिते, अॼु हूअं धूड़ धुंधड़ हूंदी आहे, अॼु बर्फ़ पई अथव। अचो साईं अचो, हल त सही साईं। गाॾी जो रिमन जो ख़ैरु आहे साईं, बाक़ी कार वाश कंहिंजे लाइ खुलिया आहिनि, हिन लाइ त खुलिया आहिनि। हे कणकां साईं असांजूं, पोइ दफ़े कारियूं लॻियूं पियूं। हे बर्फ़ साईं, छण बर्फ़ पिघरदी थी वञे, हाणे पाणी थिए थी पई। हाणे हेॾे त नंढड़ी आहे, सफ़ा पूरी पई आहे। हफ़्ते खां पोइ जॾहिं तव्हांखे ॾेखारींदुमि, पोइ तव्हां चवंदव वाक़ई यार वाओ। हाली फ़िलहाल हेॾे त बर्फ़ में पूरी पई आहे सॼी, हीअ बि बर्फ़ में पूरी पई आहे। हिन जो आसार के भला लॻंदा, हे चढ़ी हली आहे न, हे पोइ दफ़े कारी हुई। SD कासकली साहब चए पियो चढ़ंदी चढ़ंदी, SD साहब ज़ुल्फ़कार शाह साहब बिल्कुलु चढ़ी हली आहे, सड़ी वई आहे, पर हे साई थी वेंदी, कोई मसइलो न आहे। हाय हाय साईं, हे ॾिसो मुंहिंजे मालिक जा रंग, कणकां साईं असांजूं। हे ॾिसो असां पाणी हीअं ॾींदा आहियूं साईं बर्फ़ में। हे कणक ॾिसो असांजी, हे 250-300 एकड़ आहे हिते ई। पूरी तव्हांजी नज़र खुटे पर कणक न खुटे। बर्फ़ानी कणकां साईं, बर्फ़ानी।
बर्फानी है कणका पूरो ज़मीन ही छड़ियल लॻल हुई। हाणे ॾिसो ॼाण बस सुभाणे ताईं पाणी गैप थी वेंदो, थंबा बंबा पिघरजी वेंदा, सॼो माल मन थी वेंदो। छा था चओ दोस्तो, छा था चओ, कीअं थी लॻी तव्हांखे कणक? कीअं असांखे कुदरती तरीक़ो मिलियो आहे, यूरिया पाणी हर शइ। ॾिसो साईं फसल ई ॼमी हुआ, कणका ही ॼमी वयूं आहिनि। दोस्तो तव्हां कमेंट करे ॿुधायो तव्हांखे असांजी कणक कीअं लॻी हे बर्फ़ में। इंशाअल्लाह तव्हांखे हे पारो साईं कीअं ॼमंदो आहे, हीअं ॼमंदो आहे पूरो तव्हांखे। इंशाअल्लाह हिन मां कणक अनो खणी ॾेखारींदासीं साईं अल्लाह जे हुकुम सां। ॾिसो कीअं पारो ॼमियल आहे, बसि साईं बर्फ़ बर्फ़ बर्फ़। हे ॾिसो कीअं लाट ॼमी पई आहे बर्फ़ में पूरो साईं। कणका साईं असांजी बर्फ़ में ॿुॾी वयूं, पर अल्लाह जे हुकुम सां हे ॾिसो उथंदियूं हाणे इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। बाक़ी हे ॾिसो ढेर बर्फ़ जा साईं, नंढे लाइ वॾो खेदासीं। हाणे साईं छड़ो कमकारियूं हे हो त हे साईं बनी ॿारा पंहिंजा, मुल्क मलीर पंहिंजा, हे बर्फ़ानी तोता पंहिंजा, हे गाॾियूं पंहिंजूं, ही दुनिया पंहिंजी। मुंहिंजे मालिक जा एहसाननि जे ताक़त ॾिनी आहे, हिमत ॾिनी आहे। हिन बर्फ़ानी माहौल में बि घुमूं फिरूं था। अचो त साईं, वाह हिते फोटो कढां त साईं। ये बर्फ़ानी पंहिंजूं हे कणका, हे फसल, हे ज़मीन, हे बनी, हे ॿारा, पूरो साईं हिकु नंबर बर्फ़ा साईं। कणकनि में बर्फ़बारी। अञा हीअ पिछाटी आहे, हिन जे करे हीअ अञा न उथी आहे। हल्की हल्की साईं तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, मां थोरो स्लो कयां, हल्की हल्की सावक तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। बाक़ी हीअ अञा पिछाटी आहे, हीअ सफ़ा पूरी जी वई आहे। अड़े हीअ त सफ़ा पूरियल पई आहे साईं, हे साईं बर्फ़ में ई पूरजी वई आहे। अल्लाहु अकबर, हीअ कुंड त सफ़ा मुई वई आहे साईं। हे साईं सफ़ा होॾे अञा वरी बि सावक नज़र थी अचे हल्की हल्की। हीअ कुंड त मरी वई सफ़ा, हे बर्फ़ साईं। छड़ो छा था चओ दोस्तो, हिते उथंदी हीअ? कमेंट करे ॿुधायो साईं। हे कणक हे ॾिसो, हे ज़रा ज़रा जेके नज़र अचनि था, इहे उथंदा? अलाह ख़ैरु कंदो। बाक़ी हे त चढ़ी हली आहे, हीअ वॾी थी वई आहे बर्फ़, हिनखे एतिरो असरु न कयईं, दम न ॾिनई। 200-300 एकड़ आहे साईं, लाट हिकु ई पूरो पूरो साईं। वाह, गाॾी बस स्लिप न थी वञे, बाक़ी कम खे पट पटा आहे। बच बाबा बच 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 बच। हाणे आराम सां हलाइणी पवंदी, ईअं न त वञे हली कसी में खण पंहिंजे भाउ खे पोइ टंगो टाली कराइणी पए। हिते त को माण्हू ई न आहे साईं, हिते त क्रेन आहे वरी घुराइणी पए, क्रेन। छो त पासे में खॾो त हेॾो साईं, हे ॾिसो हेॾो बि खॾो। हे साईं ॻोठ, ॾुतड़ियल ॻोठ अमेरिका जा ॻोठ कीअं आहिनि साईं। ज़मीननि जी भिक में असांजा बि जीअं ॻोठ हूंदा आहिनि न, बा हे फलाणो, हे टीरो, हे मटीरो, हिते बि बाबा हीअं ॻोठ नाला हूंदा आहिनि। हे ॾिसो, वाह 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 वाह। वरी पको रोड, छा त नज़ारो आहे साईं वणनि जो, बर्फ़ में विच में
गाॾी उॾारी था वञूं। ॻोठ वरी अची वेंदो आहे। ॻोठ साईं पूरो पूरो आराम सां बाबा गाॾी ख़्याल सां आहे साईं। ॻोठ था पूरो तव्हांखे ॾेखारींदो हलां न। सुभाणे ईअं त न चओ साईं असां हे कंहिं वॾेरे जो आहे घरु, इन जे करे हे ग़रीब गुरबा जो असां वांगुरु पूरो साईं ॻोठ आहे। सुभाणे तव्हां ईअं त न चओ न ॻोठ न ॾेखारिया अमेरिका जा कीअं हूंदा आहिनि हीअं हूंदा आहिनि। अदा बनी ॿारहं पोख पलाव बि ॾेखारियामांव, ॻोठ बि ॾेखारियामांव। ऐं हे साईं 1000 एकड़ कंहिं दोस्त खे खपे। अॼु 1000 एकड़ ते बर्फ़ में सफ़ा पूरियो पियो आहे, माल बाल हर शइ। सुभान अल्लाह साईं, वाह वाह मुंहिंजा माल। हे नज़ारो ॾिसो था, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हे साईं 1000 एकड़ 1023 एकड़ आहे फॉर सेल। इहा ज़मीन पूरी पोख पलाव आहे, माल तव्हांजा, गऊं तव्हांजूं न थींदियूं, छड़ी ज़मीन थींदी साईं। बाक़ी हे तारनि जे नोड़नि खे ई पारा ॼमिया पिया अथव अञा। बाक़ी हे माल साईं, हे गांव माल, हे ॾिसो साईं सीअ में माल तयारु बीठो आहे। हे गाहु पठो उन्हनि खे विझण जे लाइ। हे साईं गांव माल बर्मी साईं, इहा अमेरिकन ब्रीड आहे, ॾाढी गोश्त जे लाइ, खीर जे लाइ बहितरीनु। तव्हां हिननि जो ई हाठी ॾिसो न, लेंथ ॾिसो, माना ड्रैग ॾिसो केॾी वॾी अथनि हिन नसुल जी। गोश्त लाइ तमामु बहितरीनु। बाक़ी पारा बर्फ़ जा ॼमिया पिया आहिनि, छिता डाला वीगा बहदा था वतनि। ड्रबनि खे ई साईं बर्फ़ वकोड़ियल आहे, तारनि खे बर्फ़ वकोड़ियल आहे, थंभनि खे न, बंबुनि खे। ॾिसो ॾिसो था पारो कीअं ॼमियो पियो आहे। आहे कोई पुछण वारो, ॾिसण वारो। हे ड्रब बब साईं, हे पारा घर बर्फ़ानियूं, तोता, हर शइ हिकु नंबर हिकु नंबर हिकु नंबर। दोस्तो इहा हुई कणिक जी अॼु जी अपडेट। हिन बर्फ़ानी माहौल में कणिका कीअं थींदियूं सॼो तव्हांखे ॾेखारियूं था, ॿुधायूं था। त तव्हांजी मोहबत आहे साईं, असां तव्हांजी मोहबत ते ईअं सम्झो पंहिंजी हर शइ क़ुर्बान करे छॾी आहे साईं। कंहिंखे का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त माज़रत। वीडियो पसंदि अचेव या न अचेव प्लीज़ शेयर करे छॾिजो, रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश। अहिड़ा अहिड़ा बर्फ़ानी मौसमनि में पंहिंजे पाण खे शीख करे छॾियो आहे सिर्फ़ु तव्हांजे करे। हिकिड़ो शेयर त ठहे थो पियो न। ॾिसो जाॾे काॾे बर्फ़, मुल्क मलीर तव्हां चौधारी नज़ारो कराए छॾिया न। ॾिसो मुल्क जाॾे काॾे शीख कमु आहे न, पारो शीख। ईअं हो आहे हल्की फुल्की वारो मौसीक़ी न आहे, पारो शीख। हे ॾिसो पाणी बर्फ़ान जा ढेर। हे सोसाइटी अची वई आहे साईं, 1000 एकड़ हाणे बि उहो अवेलेबल आहे पोयो। हे विकामजी आहे, हिते सोसाइटी अची वई आहे। ऐं ड्राई सील व्हील ॾिसो साईं ॾाढे काॾे। साईं शेयर करे छॾिजो, पंहिंजो ॿिनी प्यारनि जो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह जल्द मिलंदासीं, जेसि ताईं दुआनि में यादि। ऐं कॉमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधायो तव्हांखे वीडियो कीअं लॻी, मज़ो आयो की न आयो। प्लीज़ प्लीज़ दादा। हे ॾिसो साईं वण, हे अहिड़ा नज़ारा। हे ॾिसो हे वरी 10 एकड़नि जो लाट मिली वियो। हे बि 10 एकड़ पई आहे। हलो इंशाल्लाह ॿिए दफ़े वरी तव्हांखे वधीक डिटेल में ॾेखारींदासीं। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।